कराची में सामुंडी हवाऊं हलण बंद थी वियूं आहिनि। गर्मी में वाध अची वई आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त सामुंडी हवाऊं रुकियल आहिनि, जंहिं सबब शहर में अॼु बि गर्मी जी शिदत में वाध थी सघे थी। कराची में गुज़िरियल ॾींहुं वधि खां वधि गर्मीपद 38 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। खे आगाह कयूं पिया, कराची में सामुंडी हवाऊं हलण बंद थी वियूं आहिनि। नाज़रीन, आगाह कंदा हलूं खे गर्मी में वाध अची वई आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त सामुंडी हवाऊं रुकियल आहिनि, जंहिं सबब शहर में अॼु बि गर्मी जी शिदत में इज़ाफ़ो थी सघे थो। कराची में गुज़िरियल ॾींहुं वधि खां वधि गर्मीपद 38 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो हो। खे आगाह कयूं पिया, मौसम जे हवाले सां कराची जे मौसम बाबति तव्हांखे अपडेट पिया कयूं। कराची में सामुंडी हवाऊं हलण बंद थी वियूं आहिनि, गर्मी में शिदत अची सघे थी। मौसमियात खाते जो चवणु आहे त सामुंडी हवाऊं बंद थी वियूं आहिनि, जंहिं सबब शहर में अॼु बि गर्मीअ में इज़ाफ़ो रहंदो। कराची में गुज़िरियल ॾींहुं वधि खां वधि गर्मीपद 38 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो हो। ठीक है।